अस्सलाम वालेकुम। पाकिस्तान जी अवाम के इस्लाम पेश कयां थो। कल मूं वटि हिकिड़ी वीडियो आई हुई इरशाद रिझाणी साहब जी, जिन खे सरेआम रोड ते क़त्ल कयो वियो ऐं हू बार बार विझाईंदो रहियो, फरियाद कंदो रहियो त मूंखे अस्पताल जे हवाले कयो। उते न पाकिस्तान जी का पुलिस पहुती, न ही अहिड़ी का सिक्योरिटी पहुती जेका उनखे हॉस्पिटल ताईं पहुचाए। ऐं हू इंसान नुमा हैवान, कुत्तो, गलील, ज़लील, बेगैरत इंसान रहीम शाह, तालिबान सां जुड़ियल इंसान, जंहिंजा 1000 केस मथां अथसि दहशतगर्दीअ जा, उहो कुत्ते वांगुरु खुली कराची जी सड़कुनि ते भौंकंदो रहे थो ऐं माण्हुनि खे खाईंदो रहंदो। ऐं पाकिस्तान जी गवर्नमेंट चुप आहे। उते सिंधियुनि जी आहे, सिंधी गैरतमंद आहिनि। अयाज़ पलीजो साहब, तव्हांजी वीडियो असां ताईं पहुती, जंहिं में तव्हां चयो त 100 कलाकनि जो तव्हांखे टाइम ॾियां थो, उन ते फौरी एक्शन खयो वञे। तव्हां उन में चयो हुयो त उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे, पर असां उन्हनि में ऐड कंदासीं त सिर्फ़ गिरफ़्तार न, छो जो इहे कुत्ता पैसा ॾेई छॾाइजी ॿाहिरि ईंदा। गिरफ़्तार न, इन कुत्ते खे फांसी ॾिनी वञे। सिंध जी अवाम तोसां गॾु आहे अयाज़ पलीजो साहब। जेको वाइदो कयो था, इन वाइदे खे पूरो कजो। उन माउ जो इंसाफ़ कजो जंहिं माउ पंहिंजे पुट जी मौत जो ॿुधी करे, पंहिंजे पुट जी मौत जो ॿुधी करे उहा माउ ई मरी वई। वॾो अफ़सोस आहे जो इंसानियत सरेआम रोडनि ते क़त्ल कई पई वञे। कहिड़ो इंसाफ़ आहे, कहिड़ी गवर्नमेंट आहे? उन माउ जी दिलि ते उन वक़्तु कहिड़ी कैफ़ियत हूंदी? अरे सिंधी गैरतमंद आहियो, इहे असांजा बच्चा इहे क़त्ल कया पिया वञनि रोडनि रस्तनि ते, अञा बि चुप आहियो। मां जॾहिं उहा वीडियो ॾिठी, मूंखां उहा वीडियो न ॾिठी सघी, मां उहो न पियो ॾिसी सघां वीडियो। ख़ुदा जे वास्ते मां पाकिस्तान जी गवर्नमेंट खे रिक्वेस्ट कयां थो त हिन कुत्ते खे, इंसान नुमा हैवान खे फांसी ॾिनी वञे। जे न त सिंधी गैरतमंद आहिनि ऐं हू करे ॾेखारींदा। तव्हांखे 100 कलाकनि जो टाइम मिलियो आहे, उन्हनि में एक्शन खणो। मां अयाज़ पलीजे साहब जो थोराइतो आहियां। उन सिंध जे लाइ आवाज़ बुलंद कयो आहे ऐं उन आवाज़ में असां लब्बैक चवण लाइ तयार आहियूं। असीं तोसां गॾु आहियूं। मां हिकु आर्टिस्ट आहियां, हैदराबाद जो हिकु नंढड़ो आर्टिस्ट आहियां, पर असांजी दिलि, जज़्बात ऐं सोच हर तरह सां असीं तोसां गॾु आहियूं। ऐं तमामु दोस्तनि खे, सिंध वासियुनि खे हथ जोड़ी करे हिन बंदे नाचीज़ सैयद राशिद शाह रिक्वेस्ट कंदो त हिन वीडियो खे जेतिरो बि थी सघे शेयर कजो, त हीअ वीडियो पाकिस्तान जी गवर्नमेंट ताईं पहुचे ऐं हूअ हिन ते एक्शन खणण ते मजबूर थी वञे। पर रहीम शाह कुत्ते इंसान खे फांसी ॾिनी वञे। जे न 100 कलाकनि खां पोइ असां उहो कंदासीं जेको हर बच्चो अॻिते हली फ्यूचर में चवंदो त इतिहास लिखंदासीं असां सिंधी। हथ जोड़ी करे चवंदुमि त इरशाद जी मां अॼु बि इंसाफ़ जे लाइ तड़पंदी हूंदी। ख़ुदा जे वास्ते, ख़ुदा जे रसूल जे वास्ते उनखे इंसाफ़ ॾिनो वञे। अयाज़ पलीजो साहब ऐं सिंध जी अवाम खे मां हथ जोड़ी करे रिक्वेस्ट कंदुमि त उन जी इरशाद जी मां अॼु बि इंसाफ़ जे लाइ बेक़रार हूंदी। मूंखे उमेद आहे त हिन वीडियो खे शेयर करे अयाज़ पलीजे साहब जो साथ ॾींदा ऐं उन सां क़दम ब क़दम रही करे इरशाद जी माउ ऐं इरशाद खे इंसाफ़ ॾींदा। वसलाम।